अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व आति ज़िल क़ुर्बा हक़्क़हु वल मिस्कीन वब्नस सबील वला तुबज़्ज़िर तबज़ीरा इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वानश शयातीन व क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहब्ब अन युबसत लहू रिज़्क़ु फ़ी रिज़्क़िही व युनसा लहू फ़ी उमरिही फलयसिल रहमहू सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन बिअदद मन सल्ला व साम व सल्लि अलैहि बिअदद मन काद व काम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलि तआतिका अजमईन आमीन। अज 26 शवालुल मुकर्रम 1446 हिजरी मुताबिक 25 अप्रैल 2025 जुम्मे जे बाबरकत दिहाड़े रब के राज़ी करण जी नियत सां अल्लाह जे फर्ज़ अदा करण जी नियत सां मस्जिद में गॾु थिया आहियूं। सूरत इसरा आयत 26 मूं तिलावत कई आहे, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला मिटनि माइटनि सां सुहिणे सलूक जो हुकुम कयो आहे। असां वटि जेको फंडामेंटल राइट्स नाले सां हिकिड़ी मुंहिंजा बुनियादी हुकुम आज़ाद आहियां इस्लाम जे ख़िलाफ़ हलनि पिया। इस्लाम मिटनि माइटनि सां कीअं ताल्लुक़ रखण लाइ ॿुधाए पियो, क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में मुख़्तसर वक़्त में कोशिशि कंदुसि ॿुधाए वठां। अल्लाह से फरमाए व आति ज़िल क़ुर्बा हक़्क़हु वल मिस्कीन, ॾियो तव्हां माइटनि खे हक़, मिटनि माइटनि खे, मिस्कीननि खे, मुसाफ़िरनि खे। अजायो ख़र्च न कयो, अजायो ख़र्च कंदड़ शैतान जा ॿाहिरि। ज़कात ख़ैरात सदकात पहिरीं हक़ ग़रीब माइट जो ऐं मिटनि माइटनि सां ताल्लुक़ जोड़े रखण जो हुकुम आहे। इते हिकिड़ी जेका आहे सा मां हर दफ़े ॿुधाईंदो आहियां, वरी भेरो ॾियारिजे। माण्हुनि में असां वटि हिकिड़ी मशहूरु आहे, अवा माइटनि सां ताल्लुक़ जोड़णु, सिल रहमी ॻंढणु, इन जो मतिलबु आहे रिश्तेदारी कजे। आऊं भाउ खे ॾियां, भाउ खां वठां, भेण खां ॾियां, भेण खां वठां, चाचे मामे खां रिश्तेदारी कयां, माना शादी छोकरनि जी करायां, छोकिरियुनि जी करायां, त इहो रिश्तो जोड़णु आहे, न त रिश्तो तोड़णु आहे। इहो इस्लाम में आहे, इहो जहालती नज़रियो आहे, इस्लाम में कोन्हे। हा जाइज़ आहे, सोट मासात मारोट फुफाट जूं शादियूं, कज़न मैरिज, इहो जाइज़ आहे, लाज़िम कोन्हे को, कंपलसरी कोन्हे को। बल्कि सऊदी जा उलमा ऐं कुझु मुल्कनि जा आलिम चवंदा त तव्हां शादियूं ॿिए ख़ानदान में कयो, पंहिंजे में न कयो। मोरीसी जेके बोरूसी बीमारियूं आहिनि, मुख़्तलिफ़ विचरंदड़ बीमारियूं साॻे ख़ानदान में कंदा ईंदव त ईंदियूं। मुंहिंजा ख़ुदि उस्ताद आहिनि, उन्हनि खे मूं वटि यको पंहिंजे ख़ानदान में एतिरा कमज़ोर जो लाइ मशहूरु, बकरी जी पोलड़ी हणंदो त मथे फाटी पवंदो, माना यको मोरूसी बीमारी करे ख़ानदान मटायो। कुझु मुल्कनि जे आलिमनि जी फतवा आहे। बहरहाल इहे जाइज़ आहिनि, लाज़िम कोन्हे। मिटनि माइटनि सां जोड़े रखण जो मतिलबु आहे उनजी ख़ुशी में, बीमारी में, ग़मी में, परेशानी में सां जोड़े रखो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका मूं हदीस पढ़ी, अन अनस रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहब्ब अन युबसत लहू फी रिज़्क़िही व युनसा लहू फी उमरिही फलयसिल रहमहू। मदीने वारे मीर फरमाए, जेको चाहे थो त मुंहिंजो रिज़्क़ कुशादो थिए ऐं मुंहिंजी उमिरि डिघी थिए, वॾी उमिरि ॾिसां, त पोइ उहो माइटनि सां ताल्लुक़ जोड़े रखे। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, अन आयशा रज़ी अल्लाह अन्हा क़ालत क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्रहिमु मुअल्लक़तुन बिल अर्श तक़ूल मन वसलनी वसलहुल्लाह व मन क़तअनी क़तअहुल्लाह। हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा फरमाए थी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, मिटी माइटी रिश्तेदारी सिल रहमी इहे अर्श सां लटकियल आहे, टंगियल आहे। उहा पोइ मिटी माइटी रिश्तेदारी चए थी जेको मूंखे जोड़े थो, माना मिटनि माइटनि सां सलाम दुआ ताल्लुक़ रखे थो, उनखे अल्लाह उन शख़्स खे पाण सां जोड़े थो, उहो अल्लाह सां ॻंढियल रहे। जेको तोड़े थो छॾे, बाबा चाचे खे बि सलाम कोन्हे करणो, मामे खे बि कोन्हे करणो, चाची सां बि कोन्हे मिलणो, चाची त न चाचे सां, वरी मासी सां बि कोन्हे मिलणो, पुफी सां बि कोन्हे मिलणो, भेण खां बि परे, भाउ खां बि परे। जंहिं वटि ॿ रुपया मथे था अचनि उहो थोरो अर्श ते उॾामी थो वञे, उहो नज़र नथो अचे। ऐं पोइ उहा मिटी चवे थी त जेकॾहिं मूंखे टोड़े थो त अल्लाह उन सां ताल्लुक़ टोड़े छॾे थो। रब ताल्लुक़ टोड़े छॾे त पोइ छा बचे, पोइ त कुझु न बचे। तंहिंजे करे मिटनि माइटनि सां
सलाम दुआ ताल्लुक जोड़े रखण जो हुकुम आहे। हिकिड़े साहबी अर्ज़ कयो साईं मुंहिंजा माइट जाहिल ॼट सख़्त तबियत जा मूंखे तकलीफ़ूं था ॾियनि ॾाढियूं का कसर नथा छॾियो ईज़ाइन था मां सहंदो रहां थो। हुज़ूर फरमाए जेकर तूं पंहिंजी ॻाल्हि में सचो आहीं त पोइ हुननि जे मुंहं में मिटी ऐं केरी पवे थी अलाह जी मदद तोसां गॾु आहे। तूं सचो आहीं बर्दाश्त करींदो त रब जी मदद तोसां गॾु आहे। हिकिड़े साहबी अर्ज़ कयोसीं माइटनि सां कीअं जोड़ियूं कीअं तालुक रखूं। असां सलाम कयूं था जवाब कोन था ॾियनि असां ॻंढूं था उहो छिन छिना था कनि। हदीस में जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो जेको तालुक चाचे सलाम कयो भाइटियो सलाम कंदो। हाणे जे मुलाक़ात कई मासी मिली पई फूफी मिली पई भाइटे सां हाणे तालुक जुड़ियो थो अचे इहो सवाब जो कमु आहे पर इहो कमाल न आहे। कमाल इहो आहे त हू छिन छिना पियो करे टोड़ टोड़ा पियो करे तूं जोड़ींदो रह सलाम कंदो रह। भला जवाब न ॾींदो चाचो हुनजी मर्ज़ी मामो जवाब न ॾींदो हुनजी मर्ज़ी मासी न मिलंदी तूं त अस्सलाम वालेकुम त कर फूफी न मिलंदी तूं अस्सलाम वालेकुम कर भाव नथो मिले तूं सलाम कर भला सलाम खां त ज़बान कोन्हे बंदि थियल तालो त कोन्हे लॻल। पोइ माण्हू चवंदा नथो सलाम करे यार मुंहिंजो कमु एतिरो हो आउं सलाम कंदो रहंदो हथ नथो ॾिए उहो ॾोह हुन में शामिल फरमाई त मज़ो तॾहिं आहे कमाल इहो आहे जो हू टोड़ियुनि छिननि तूं जोड़ींदो रह। हुज़ूर फरमाए सिल मन कताक उन सां जोड़ जेको तोसां टोड़े जे हू ॻंढिजे त तूं हो ई ॻंढबे हू तोसां सलाम दुआ रखे त तूं हो ई कंदे। सो इन जे करे मोहतरम दोस्तो हाणे इहो ताल्लुक जुड़ियो रहे ताल्लुक टुटे न इन लाइ छा थींदो महिरबानी हुजे रहीम सिफ़त हुजे अलाह वॾो रहीम अलाह वॾो रहीम फरमाए वलो युआखिज़ुल्लाहु उन्नास बिमा कसबू मा तरकत अलल अर्ज़ मिन दाबतिन वलाकि युअखिरुहुम इला अजलिन मुसम्मा। जेकॾहिं माण्हुनि जे गुनाहनि जे करे ज़िना चोरी धाड़ा फुर लुट अगवा एॾा ज़ुल्म कब्ज़ा क़त्ल गारत एॾा गुनाह आहिनि त अलाह जे पकड़ करे त ज़मीन ते का बि चुरंदड़ पुरंदड़ न रहे न इंसान रहे न जानवर रहे जानवर ॿिए जानवर खे हरू मारे थो कमज़ोर आहे त हुन ते चढ़त करे थो ढोर बि ॿिए ढोर कमज़ोर खे कुटे थो फरमाई त ज़मीन में को बि चुरंदड़ पुरंदड़ न रहे पर अलाह मुक़रर वक़्त ताईं धर ॾिए थो मोहलत ॾिए थो मन सुधरी पए इहो अलाह रहीम आहे तॾहिं शुरू क़ुरान शरीफ़ मुंड में पढ़ो अलहम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम अल्लाह जी शुरूआती सिफ़त अर्रहमान निहायत रहम करण वारो अर्रहीम ख़ास रहम करण वारो रहमान आमुर रहमत मुस्लमान काफ़िर हर कंहिं ते रहीम ख़ास रहमत तामुर रहमत मोमिनन ते थींदी। अल्लाह बि रहीम मदीने वारो मीर बि रहम करण वारो रहीम फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह फरमाए सुना तोखे असां जहान वारनि लाइ रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो वबिल मुमिनीन रऊफुर रहीम नबी मोमिनन ते नरमी कंदड़ रहम कंदड़। ऐं हिकिड़े बदवी चयो अरबी जाहिल चयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकारत जी नसां चई तव्हां नंढड़े ॿार खे चुमी ॾियो था असां त न ॾींदा आहियूं। हुज़ूर फरमायो अलाह जे तुंहिंजे दिलि मां इहा रहम बाज खसे छॾियो आहे त मूं में ताक़त कोन्हे दिलि में तुंहिंजे रहम विझां। हाणे इहो ताल्लुक जुड़ंदो कॾहिं मिटनि माइटनि सां जॾहिं असांजी तबियत में रहमत बाज नरमी ईंदी सख़्ती ईंदी त पोइ ताल्लुक न जुड़ंदो पोइ ताल्लुक कटियल रहंदो। इन लाइ रहीम वारी सिफ़त रहम वारी सिफ़त पाण में हूंदी अलाह रहीम मदीने वारो मीर रहीम ऐं सहाबा किराम रहीम। अलाह जी क़ुरान में फरमाए रुहमा बैनहुम सहाबा किराम जी पाण में मोहब्बत आहे हिक ॿिए ते रहम कंदड़ आहे। हिकिड़ी जंग में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबी जंग में ज़ख्मी थिया मरण जे क़रीब आहे हिकिड़े चयो अल अतश उञ लॻी आहे हिकिड़ो पाणी खणंदो आहे खणी जो आयो त ॿिए भरिसां वारे चयो मूंखे उञ लॻी आहे हिन चयो भरवारे खे ॾे टे जो मूंखे लॻी आहे टे खे ॾे चौथे खे ॾे ईअं वरी हुन चयो पहिरियों जेको उञ वारो दाब हुनखे ॾे हो अलाह खे प्यारो थी वियो ॿियो चयो चोथों सभु माना एॾी मोहबत ऐं पाण में रहम आहे जो पाण तलब हूंदे बि ॿिए ॾे ॾिए पियो। साहबा जी सिफ़त अलाह साईं क़ुरान में चई आहे फरमाए योसिरुन बिअनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा पंहिंजी तलब ज़रूरत हूंदे बि ॿिए खे तरजीह था ॾियनि। सैयदना अली मुर्तज़ा रोज़े सां ऐं साहिल सुवाल के इफ्तारी टाइम ते खाधो घरवारी खे चयो बीबी फातिमा ज़हरा खे ॾेई छॾे मां पाणी सां रोज़ो रखंदुमि। रोज़े खोलण महिल केॾी तलब हूंदी आहे बुख हूंदी आहे
इहा आहे कुर्बानी, इहा आहे तवज्जो तलब हूंदे बि ॿिए ते कुर्बानी कनि। साहबा अहल बैत वॾी नरमी रहमत ऐं मोहब्बत वारा हा। नबी रहीम, साहबा अहल बैत रहीम, अल्लाह रहीम। हाणे जॾहिं असां रहीम बणबासीं, रहम वारी सिफ़त हूंदी त मिटी माइटी जुड़ंदी, जे न त न हले। भाई ज़रूरी कोन्हे का रिश्तेदारी कजे। ऐं इन में हक़ माइटनि में कहिड़ो आहे, चाचा आहे, मामा आहे, मासी, फुफी, इन्हनि में सभ खां पहिरीं हक़ आहे भाउ जो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हक़ अखिल कबीर का हक़िल वालिद अला वलदी। वॾे भाउ जो हक़ इहा जे पीउ जो हक़ पुट ते। हक़ इहो फरमाई, लैस मिन्ना मल्लम यरम सगीरना वलम युकिर कबीरना वमल लम यामुर बिल मारूफ वयनहा अनिल मुनकर। असां वञा उहो नाहे जेको नंढड़नि ते शफ़क़त नथो करे, उन्हनि ते बाज नथो करे, वॾनि जी इज़त नथो करे, नेकीअ जो हुकुम नथो करे, बुराई खां रोके नथो। माना जेको वॾे जी इज़त करणी आहे ऐं वॾे खे बि घुर्जे त नंढनि ते बाज जी शफ़क़त करे। ईअं न त हर ॻाल्हि ते ॾंडो खणणु बीठो हुजे, ईअं न। पहिरीं सम्झाइबो, हिकु दफ़ो ॿ दफ़ो टे दफ़े तकड़ में जेको आख़िरी कमु आहे, लास्ट स्टेज वञी फर्स्ट स्टेज में खणंदो त नुक़सानु थींदो। तंहिंजे करे प्यार ऐं मोहब्बत सां सम्झाईंदो। जंहिंमें नरमी ऐं रहमत नाहे, उन खे अलाह जे हबीब पंहिंजे टोले मां ई कढी छॾियो। फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ला तुनज़र रहमत इल्ला मिन शकी। मदीने वारे मीर फरमायो त बदबख्त माण्हू खां रहमत ख़त्म थी वेंदी आहे। जेको तबियत जो सख़्त आहे, जंहिंमें रहम ऐं बाज आहे ई कान, इहो बदबख्त आहे। इन खां नरमी ऐं बाज ईंदी कान, रुगो जहिड़ो जहिड़ो पियो कयो, रुगो लड़ना पियो, पोइ विढ़णु, पलांद वठणु, इंतकाम वठणु, इहे मदीने वारे मीर जी सुन्नत आहे कान। इहा त कान्हे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त कंडे उछलाईंदड़, तकलीफ़ूं रस्ते ते गंद किचरे उछलाईंदड़ खां बि तबियत पुछण पिया वञनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾी नरमी उहद जबल उहद वारनि ॾे जॾहिं विया तबलीग ते, उन्हनि एॾा पत्थर उछलाए साईं जी रत सां भरिजी विया। फ़रिश्ते जी हुकुम कयो, उन्हनि खे पहाड़ में मिलाए चिभाटे छॾियो। पाण कहिड़ी दुआ घुरियो, अल्लाह महदी क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून। अल्लाह साईं मुंहिंजी क़ौम खे हिदायत ॾे, मूंखे सुञाणनि कोन था, मूंखे सुञाणनि हा त न आणनि। असां को पत्थरनि सां रतो रत करे छॾे, भला विढ़ूंसि न त दुआ त कोन कंदासीं, कहीं बर्दाश्त थिए दुआ त कोन कंदासीं। ताइफ़ वारनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबलीग करण विया, उन्हनि नंढनि ॿारनि खे बचियो, उन्हनि पत्थर हयां, मदीने वारे मीर जी जुती मुबारक रत सां भरिजी, रत सां जो जुती भरिजी वई। साहबा चयो हेॾा ज़ालिम पिटियो न, साईं जन हथ जो खयां, फरमाए बुइस्तु रहमतन ला अज़ाबन। अल्लाह मूंखे रहमत करे मोकिलियो, अज़ाब करे मोकिलियो ई कोन्हे। एॾो रहीम नबी, उनजी असांखे पैरवी करणु घुरिजे। तंहिंजे करे दोस्तो, मिटनि माइटनि सां ताल्लुक जोड़े रखणु, ताल्लुक तॾहिं क़ाइमु रहंदो जॾहिं असां घटि ॾियूं। घटि तॾहिं थींदा जॾहिं तबियत में नरमी बाज हूंदी, न हूंदी त कोन घटि थींदो। पोइ त हम ईंट का जवाब पत्थर, किथे पत्थर का जवाब गोली से देंगे, इस्लाम तो कोन्हे। हे जेके फंडामेंटल राइट्स था ॾसनि त मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां पीउ खां छो पुछां, छोरियुनि खे आज़ाद करणु जेको ॾसनि पिया, इहो इस्लाम कोन्हे को। ताल्लुक जोड़े रखणो आहे, वॾनि सां पुछी मशवरे सां हलणो आहे। न्याणियुनि खे हक़ आहे जिते हू चाहींदी उते शादी कराइबी, शरीयत इहो झलियो कोन्हे को। छोकरनि खे हक़ आहे जिते चाहिनि उनखे परणाइबो, इस्लाम इहो मना कोन्हे का। ज़ात पात क़ौम कबीला का बि ॻाल्हि कान्हे, अॼु हालत आहे त हिनखे ॾींदो हिनखे ॾींदो, इहा ज़रूरत कोन्हे का। कलमे को मुस्लमान सभु ॿाहिरि आहिनि, पर वॾनि जी ॻाल्हि ॿुधी सम्झी। बाक़ी जेके आज़ाद मेरा जिस्म मेरी मर्ज़ी वांगुरु कंदियूं त पोइ उन्हनि वटि जेतिरी औरतुनि सां ज़्यादतियूं थियंदियूं, उन जा के मिसाल ई कोन्हे। वॾनि जो अदब अख़लाक कबो, वॾनि जी ॻाल्हि ॿुधबी, उन्हनि जी सम्झाइण जी ॻाल्हि कोशिशि कबी, अदब ऐं एतिराम सां पेश अचबो, मिटनि माइटनि सां ताल्लुक बरक़रार रखबो, बीमार थियनि त उन खां तबह कुर्सी कबी। इहा आहे इस्लामी तैलीम। इन खां जेकॾहिं असां परते रहियासीं त पोइ इस्लाम खां परे रहिजी वेंदासीं। जेकॾहिं असां जे तबियत मां नरमी ख़त्म थी वई त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां ॿुधाए लफ़्ज़ खां बदबख्त थी विया। अल्लाह साईं क़ुरान में फरमाया, फबिरहमतिन मिनल्लाहि लिनतलम वलौ कुंत फज़्ज़न गलीज़न लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक। ए अल्लाह जा हबीब, अल्लाह जी महिरबानी सां तोखे रब साईं नरम कयो आहे, बाज वारो कयो आहे, रहीम कयो आहे। जेकर तूं सख़्त हुजे त जेके वेझो न अचे, रूडी सख़्त माण्हू तबियत जे वेझो केरु ईंदो।
शेख सादी रहमतुल्लाह अलैह गुलिस्तान में लिखियो आहे हिकिड़े अमराज जो फिलाणो ख़ैर पियो विराए हुन ॾे हल त वठूं ख़ैर फ़कीर माण्हू वठी उते जो ॾिठई चई जेके मुंहं में ई सखा कान्हे मुंहं ई विढ़ण जहिड़ो कहिड़ो आहे ख़ैर कहिड़ो ॾींदो हल त वापसि था खिंद पेशानी सां मुंह मस्कराईंदड़ मुंह सां पेश अचणी आहे नेकी आहे फरमाया मदीने वारे मीर इन मिन मारूफिन अन तल्क अखाक बिवजहिन तल्किन मदीने वारे मीर फरमायो त नेकिन मजा इहा बाए त कंहिं मुस्लमान भाव सां कंहिं भाव सां खुश पेशानी सां मिल मुस्कुराईंदे जवाब ॾे सही रस्तो ॾस उबतो रस्तो न ॾस हाणे नेक नामीअ सां जवाब ॾियणो सही लाइन ॾियण इहा नेकिन मजा आहे तंहिंजे करे इहा शइ असां में ज़रूरत आहे अॼुकल्ह जेका माइटनि खां असां परे पिया रहूं बेज़ार पिया रहूं इहो इस्लामी तालीम जे ख़िलाफ़ आहे बाक़ी अमीरी ग़रीबी अलाह जे हथ में आहे हिकिड़ो अमीर थींदो ॿियो ग़रीब थींदो इहो पंहिंजे वस में आहे कोन इहा रब जे तरफ़ां अता आहे अलाह घणो ॾेई आज़माईंदो आहे कॾहिं थोरो ॾेई आज़माईंदो इन में इहो कोन्हे को त माण्हू अदब ऐं अख़लाक खां वञे हलियो चार पैसा मथे हलिया मिली विया हाणे उॾामंदो वञे वरी पियो टोकूं हणे त मां वीघा ते पियो घुमां मूं वारो भाउ साइकिल ते पियो घुमे वाह जो तुंहिंजो दिमाग़ पंहिंजे भाउ लाइ एॾी टोक ऐं अलाह जे नाराज़ थी सभु शयूं खसे छॾी तूं छा कंदे कल्ह वज़ीर आज़म अॼु असीर आज़म कल्ह तख़्त ते हो अॼु जेल में आहे इहो रब जे हथ में आहे कल्ह बादशाह हो फांसी चढ़ी वियो कंहिंजे वस में आहे रब जे वस में रब जंहिंखे जंहिं हाल ते रहाए अॼु कुर्सीअ जे ॿर पंहिंजे पैसे जी पावर ते तूं पाण खे उॾामियल सम्झींदो रब जे नाराज़ थी सभु शयूं खसे छॾी पोइ छा थींदो पुरानी तारीख़ जेकॾहिं असां पढ़ूं मुग़लनि जे बादशाह जी हुकूमत ई जॾहिं अयाशी में सफ़ा मस्त थी विया पोइ छा थियो हुकूमत ते कंट्रोल थी वियो पुट फांसी ॾेई इन बादशाही गेट जा जो टंगा पिया ख़बर ई कान्हे शाह ज़फर बादशाह खे त को मोजिया जेको आहे न्याणियूं काथे आहिनि अलाए शहज़ादियुनि किथे पनाह वरिती पाण बि पियो गैर गिरफ़्तार लॻो पियो चई हाणे असांजे त को हाल ई कोन्हे को पुछण वारो ई हाल कोन्हे हाणे इन दुनिया में अलाह ॾींदो बि अलाह हुआ खसींदो बि अलाह हुआ ॿिनि रुपयनि जी मस्ती ते सम्झ न त कोई मूं वटि सदाईं रहंदो इहे खोड़ चङा भला ॾिठा जेके मथे उॾामनि पिया पोइ छा थियो ॻोल्हियो हुनजो लाश न मिलियो डंडे जे ज़ोर ते जंहिं 11 साल हुकूमत कई लाश बि हथ कोन आयसि रिया लख फ़कीर हाणे जे ॻोल्हींदड़नि पोइ चवंदा अलाए कुतनि जूं हॾियूं अलाए ॿिलियुनि जूं अलाए गॾहनि जूं असां ॻोल्हे खणी रखी छॾियूं अलाह जे हथ में आहे इहा बादशाहत इन चंद रुपयनि ते पाण खे मस्त सम्झंदड़ आन तोखे हीअं करे छॾींदुसि बा तूं हूंदे त कंदे न तंहिंजे करे दोस्तो पंहिंजे पाण खे असां संभालियूं मिटनि माइटनि सां सलाम दुआ रखूं उहे भली न रखनि कमाल इहो आहे त उहे असांजो कम आहे सलाम अलेकुम करणु असांजो कम आहे बीमारनि जी तब पुरसी करणु पोइ मिले न मिले हथ ॾिए न ॾिए इहा शइ असां जॾहिं पाण नेठाई कंदासीं पोइ जे हू न बि मिलणु चाहे थो त असां वटां मुसीबत लथी गुनाह खां असां आज़ाद थियासीं हू ॼाणे हुनजो बंदो ॼाणे दुआ अल्लाह तबारक व तआला जेको कुझु चयो इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।